अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां शेफ़ AR जमाली। पंहिंजे किचन में हमेशह का न का रेसिपी मूं वटि हूंदी आहे। कॾहिं सब्ज़ी हूंदी आहे, कॾहिं गोश्त हूंदो आहे, कॾहिं मच्छी हूंदी आहे, कॾहिं पुलाव, कॾहिं बिरयानी। पर अॼु मूं सोचियो वठे त काफ़ी टाइम खां मूं हिकिड़ी डिश आहे असांजे ॻोठनि में अक्सर ठहंदी आहे, त उहो मूंखे ज़हन में उहा अॼु छो न ठाहियां पिया नाज़रीन जेके ॾिसनि पिया उन्हनि जे लाइ। त अॼु मूं जेका डिश आहे उहा आहे लूणक। लूणक जो साग हूंदो आहे, ॾाढो सुठो ॻोठ में ठहंदो आहे लूणक, बहितरीनु आहे। लूणक में घटि जेके आहिनि मसाला बि घटि हूंदा आहिनि। वधीक हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त लूणक मंझि लूणु कोन पवंदो आहे। लूणक में जेके आहिनि टमाटा न पवंदा आहिनि। उनमें कुदरती हिकिड़ो पाणी बि आहे पंहिंजो, हिनमें कुदरती लूणु बि आहे, हिनमें कुदरती खटाण बि आहे। त इन करे हिनमें इहे शयूं कोन शामिलु कंदुसि, हिनमें मसाला शामिलु कंदुसि। लूणक मंझि बहितरीनु क़िस्म जी लूणक आहे। तव्हां घर में ज़रूरु ट्राई कजो। हीउ प्रोग्राम आहे शारजा कुकिंग ऑयल वारनि जे तावन सां, जेको विटामिन ए या विटामिन डी सां भरपूर। हिन जो स्लोगन आहे त पंहिंजनि जो अहसासु करणु घुरिजे सभिनी खे। त उन सां गॾो गॾु असां इंशाल्लाह जेके डिश ठाहिनि तव्हां ज़रूरु घर में ट्राई कजो। पर मूंसां गॾु हमेशह को न को महिमान हूंदो आहे। पहिरियां मुंहिंजे प्रोग्राम में आयल आहे ताहिरा वज़ीर। अस्सलाम वालेकुम ताहिरा, छा हाल आहे? वरी ॿीहर तव्हांखे वेलकम। वेलकम। तव्हां निहारी मूंखे पहिरियां इहो ॿुधायो, मुंहिंजे प्रोग्राम तव्हां आया हो, नहारी ठाही उहा ठाही? निहारी बिल्कुलु ट्राई कई ऐं ॾाढी सुठी ठही। थैंक्स टू यू। तव्हां एॾी सुठी ईअं हूंदो आहे। ॾिसो नाज़रीन, जेके बि मूं वटि महिमान ईंदा आहिनि उहो घर में का न का शइ ठाहींदा आहिनि, त हितां सिखी ठाहींदा आहिनि। अॼु तव्हांखे लूणक तव्हांखे लूणक कराईंदुसि। लूणक था ठाहियो? पोइ चकर नहारी, हिन चकर लूणक। ठीकु आहे। सब्जी ॿुधायो हुयो न त हा मूं ठाही आहे। तव्हां ॿुधायो असां वटि इलाही क़िस्म जा साग आहिनि। झिल जो साग आहे, सालारे जो साग आहे, ॼांबे जो साग आहे, तुरे जो साग आहे, सरई जो साग आहे। अॼु लूणक जो साग आहे। उनखे अलावा मरीड़े जो साग आहे। सागनि जी एॾी त वैरायटी हो न। अगरि जेके मूरियूं आहिनि, मूरियूं पतनि सां गॾु पचाए उहो बि साग आहे। अच्छा, साग जो एतिरा सागनि जा क़िस्म आहिनि। उहो बि असां हीअ साग इन्हनि में घणो ट्राई कंदा आहियूं। असां सियारे में इहे शयूं घणियूं गर्मियुनि में फ्रूट घणा हूंदा आहिनि, सियारे में इहे सब्जियूं ऐं हीअ साग वग़ैरह। पली थी वई असांजी, पली, बेह पली त बेह पालक में बि ॾाढी सुठी ठहंदी आहे उहा। हिनमें तक़रीबन असां ऑयल जेको आहे तक़रीबन 200 ग्राम असीं में ऑयल शामिलु कंदासीं। जीअं गरम थींदो त असीं में त अॼु ही सिर्फ़ु असां लूणक जेकी आहे उहा छा में कीअं ठाहींदासीं? मतिलबु उहा त इहा ठहंदी आहे या दाल सां या आलू सां ठहंदी आहे? दाल सां बि ठहंदी आहे, चणनि जी दाल सां ठहंदी आहे। हा, त आलू सां बि ठहंदी आहे। सिर्फ़ु अॼु बसरनि में ठाहींदासीं हिनखे। बसरनि में? हा, हिनखे बसर में ठाहींदासीं। बसर में ठहंदी आहे। हिन में सिर्फ़ु असीं धाणा शामिलु कंदासीं, अछो ज़ीरो, ॻाढ़ा मिर्च, हैड। उनखे अलावा असीं हिन मंझि हैड बसि 4 मसाला आहिनि। लूणु असीं में शामिलु कोन कंदासीं। लूणक त आहे ई पाण खटाण में शामिलु। लूणु बिल्कुलु इस्तेमालु न लूणु बिल्कुलु बि न, घटि क्वांटिटी में उहो बि नथा करे सघूं। बिल्कुलु न। असां हिन में सिर्फ़ु बसर जेके आहिनि मुंहिंजे। अच्छा, मां बि उहो ई सोचियां त मां जॾहिं बि इहा ठाही आहे हिन में लूणु घणो छो थी वेंदो आहे? मां यूज़ कंदी आहियां अक्सर। मां जॾहिं बि ठाही आहे मां हिन में इहा टेक्निक तव्हांखे अॼु तव्हांखे हिते मुंहिंजे प्रोग्राम पंहिंजे किचन में अॼु जेका आहे ताहिरा हीअ डिश जेका ठाही रही आहे, जिन खे ख़बर कान हुई उहो हिते तव्हांखे ख़बर पइजी वई। हाणे ख़बर पइजी वई। हाणे वरी ॿीहर नेक्स्ट टाइम मां जॾहिं ठाहींदमि त उन में न ॾही शामिलु कजोसि, न लूणु शामिलु कजोसि, न टमाटर शामिलु कजो। टमाटर बि न? हा। बाक़ी तव्हां हिन में दाल शामिलु करे सघो था, चणनि वारी, पटाटा शामिलु करे सघो था। हिन मंझि बेह बि शामिलु करे सघो था, मच्छी बि शामिलु, उहो तव्हांजो डिपेंड। बेह त गरण में थोरो टाइम वठंदा आहिनि, पोइ हिन में उहो हीअ पंहिंजे ई पाणी में माना हिन जो पंहिंजो पाणी हूंदो आहे न। ऐं हमेशह चवंदो आहे बेह तव्हां जॾहिं बि ॻारियो, इनखे उभारियो त उनमें हिकिड़ो बंच जेको आहे पालक जो ज़रूरु हुजो। पालक बेह हा जल्दी ॻरी था पोइ। अच्छा। हा। ऐं अगरि असांखे बेह ईअं ख़ाली तरीक़े सां उहे ठाहिणा आहिनि न त पालक तव्हां साइड में करे छॾियो, बेह पोइ तव्हां जेको ॻारण लाइ सिर्फ़ु। अच्छा। हा, न ॻरी वेंदा आहिनि। हिन में असांखे छा टमाटर ऐं ॿियो कुझु बि अहिड़ियूं शयूं, टमाटर थी वियो या दही, उहे यूज़ न आहिनि करणियूं? न, बिल्कुलु न करणियूं आहिनि। असांखे सिर्फ़ु हिन में बसर ई हाफ टन थींदा, पोइ असां में विझंदासीं मुंहिंजे लूणक। लूणक खे मूं थोरो जेको आहे कटे रखियो आहे, हिनखे धोई सुठे तरीक़े सां कटे रखियो आहे। हीअ तव्हांजे साम्हूं हाणे बसर जीअं हाफ टन थी आहे न, जीअं अधु पची आहे त असां हिन मंझि हाणे लूणक शामिलु कंदासीं। इहा असां हिन में फ्राई कंदासीं, पचाईंदासीं हिन मंझि। बसरनि जो जेको पाणी आहे उन मंझि लूणक जो पंहिंजो पाणी आहे, उन मंझि तयारु थी वेंदो। पंहिंजो पाणी हिननि में हूंदो आहे हिन जो। अहिड़े तरीक़े सां हिनखे बॉइल न आहे करिणो, ठीकु आहे न। हिन में बि लेस हूंदी आहे। अहिड़े तरीक़े सां
अच्छा हिन में थोरो अलॻि हिकिड़ो टेस्ट हूंदो आहे जॾहिं हीअ असां ठाहींदा आहियूं त थोरो कड़ो ज़ाइको ईंदो आहे हिन में। कड़ो त डिपेंड थो करे तव्हां मसाला कहिड़ा शामिलु था कयो। अच्छा ये मसालनि ते बि अच्छा हिनमें बसरनि जी क्वांटिटी थोड़ी ज़्यादा हूंदी आहे। अच्छा हा पोइ छा हिन में उन सां बसरनि जी क्वांटिटी घणी हुजण सां छा हिन जी उहा जेकी कड़वाहट हूंदी कड़वाहट आहे पण उहा हा पोइ मरी वेंदी आहे? मरी वेंदी आहे अहिड़े तरीक़े सां ॾिसो हिनखे सुठे तरीक़े सां भुञणो आहे। भुञण खां पोइ हीअ बिल्कुलु ठही वेंदी। हिनमें पाणी असां शामिलु कोन कंदासीं। पाणी जेको बसरनि जो आहे उन में ई पची वेंदी। बसरनि जो हिननि जो पंहिंजो बि प्लस में हूंदो आहे न पाणी त बिल्कुलु ईअं ई आहे। हिनखे हाणे मसाला हिन में हाणे हिन तव्हां यूज़ कंदो जी बिल्कुलु हाणे असीं हिन में न हिनखे पहिरियों ढक ॾींदासीं। ढक ॾेई पोइ असीं हिन में मसाला विझी ढक ॾेईंदासीं हिन में ठीकु आहे न। अच्छा पोइ हिनखे असीं जेको पोइ उन दौरान ई पची उन मसाले में असांखे भुञणो आहे हिनखे सुठे तरीक़े सां। ऐं बहितरीनु ठही वेंदी। में बसर बि ॻरी वेंदा हिन में लूण खे बि ॻरी वेंदी त मसालनि जी जेका ख़ुशबू आहे हिन में अची वेंदी। मसाला प्रोग्राम त हूअं शुरू खां हले थो पियो पंहिंजे टाइम न्यूज़ ते त तव्हां ॿुधायो हाणे ताईं तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं रेसिपीज़ ट्राई कयूं आहिनि हिन में? मूंखे यादि बि कोन्हे। हा त हाणे तव्हां ॿुधायो त सही न कुझु कुझु त जेके सब्जियुनि में स्पेशली मच्छी सब्जियुनि में मूं भिंडियूं कयूं आहिनि करेला कया हाणे हिते पंहिंजो मूंखे इहे रेसिपीज़ मां तव्हां खां सब्जियुनि वारियूं जेके आहिनि उहे खुंबियूं। स्पेशली पुछंदमि त खुंबियूं जेके आहिनि खुंबियूं मूं जेके आहिनि पचायूं हिन में प्रोग्राम में। अच्छा खुंबी बि तव्हां ट्राई कई आहे? हा खुंबियूं मूं पचायूं हिन में। हाणे त पंहिंजी कचहरी बि हलंदी डिश बि तयारु थींदी। प्रोग्राम जो जेको आहे असां तावन कयो आहे शारजा कुकिंग ऑयल वारनि। शारजा कुकिंग ऑयल बनास्पति बहितरीनु क़िस्म जो ऑयल आहे। हर ॻोठ हर शहर में मिलंदो आहे। विटामिन ई ऐं विटामिन डी सां भरपूर आहे। त हिन जो स्लोगन आहे पंहिंजनि जो अहसासु। पंहिंजनि जो अहसासु कयो। रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे सो करणु घुरिजे सभिनी मुस्लमाननि खे। त भलारो महीनो आहे बिल्कुलु हिन में त पंहिंजनि जो अहसासु ऐं पंहिंजे आड़े जेके बि आहिनि असांजा पाड़े में मिट माइट जेके आहिनि सभिनी हूंदा आहिनि पर जेके असांखां परे आहिनि उन्हनि जो बि अहसासु ज़रूरु हुजणु खपे न असांखे। बिल्कुलु लाज़मी आहे। हीउ अॼुकल्ह जेको दौरु आहे अॼुकल्ह मोबाइल सिस्टम लॻो पियो आहे। किथे नथा वञो त घटि में घटि हुनखे फ़ोन करे हुनजो हाल वाल माण्हू पुछी सघे थो। हिन सां बि तव्हां उन्हनि जो हाल वाल पुछा करे बि उन्हनि खे बिल्कुलु ईअं आहे। त मुंहिंजे ख़्याल ब्रेक जो टाइम थी वियो आहे। वठंदासीं हिकु नंढड़ी ब्रेक। तव्हां काॾे न वेंदो वरी मोटी ईंदासीं पंहिंजे किचन में। वेलकम बैक नाज़रीन। असां हथ में भुञण जे चकर में लॻो पियो। वेलकम बैक दुबारा तव्हांखे ॿीहर पंहिंजे किचन में। पंहिंजे में तव्हांखे भलीकार चऊं था। ऐं हाणे असांजी जेका रेसिपी आहे उहा त तयारु थियण वारी आहे लॻभॻि। हाणे हिन में असां मसाला यूज़ कंदासीं न? मसाला में यूज़ कंदासीं। मसाले में कोन शामिलु कंदासीं। हिन में ॾिसो बसरनि जो पाणी लूणक जो पाणी जेको आहे वञी छॾियो। हाणे हिनखे थोरो सी मसाला विझी हिनखे भुञणो आहे। हिनखे अञा भुञणो आहे जी। मूंखे चमचो हाई चमचो पियो आहे ठीकु आहे। हाणे सुका धाणा हिन में शामिलु कंदासीं हिकिड़ो चमचो। ॾाढी ख़ुशबू सुठी आहे सुकनि धाणनि जी हिन में। अच्छा ज़ीरो ही पीसियल न हुजे हिन में? पीसियल त पाण बहितर आहे न त ख़ुशबू लाइ काफ़ी आहे। हा ॻाढ़ा मिर्च आहिनि इहे जेके आहिनि क्रश थियल आहिनि उहो हिन में शामिलु कंदासीं। जेको आहे हिन में ॾही जेका आहे उहो हैड जेका थोरी शामिलु कंदासीं। बसि इहे मसाला असां हिन में शामिलु कया आहिनि। हिन में ॿियो कुझु बि शामिलु न आहे कयो। हाणे भुञणो आहे सुठे तरीक़े सां जंहिंजी ख़ुशबू अचे। ख़ुशबू चेंज थी वेंदी न? हा बिल्कुलु सुन ख़ुशबू वञी सफ़ा चेंज थी। हिनखे थोरो घोटणो पवंदो सुठे तरीक़े सां। डंडो कोन हूंदो आहे न घोटण लाइ। घोटो चवंदा आहियूं। हा अहिड़े तरीक़े सां। तारे खाधे में पसंदि छा आहे सब्जियुनि खां अलावा ॿियो कुझु? मच्छी या कुझु? असां मच्छी सुठी लॻंदी आहे ऐं चिकन। बाक़ी बीफ या मटन में एतिरो शौक़ु न आहे उन्हनि जो हिकिड़ो। बाक़ी चिकन अगरि उहो ड्राई में हुजे न जेतिरी कोशिशि कंदी आहियां त ड्राई अञा चिकन सुठी लॻंदी आहे। जी बारबेक्यू हूंदो आहे। हा हिन में अच्छा अहिड़ा खाधा जेके असीं भुलिजी विया आहियूं ॻोठनि में अक्सर खाईंदा हुआसीं
जॾहिं शहरनि में आहियो त माण्हुनि खे ख़बर ई कान्हे जेके छोकिरा नौजवान पैदा थिया आहिनि शहरनि में अॼुकल्ह त माण्हू घणो वरी सब्जियुनि में ॾे बि घणो उन्हनि जो न आहे न सब्जियूं त माण्हू ॼण उन्हनि खे विसारे छॾियूं आहिनि त हाणे अॼुकल्ह घणो चिकन ऐं ही मटन बीफ ऐं ही शयूं सभु जेके आहिनि बारबेक्यू घणो थी वियो आहे बारबेक्यू घणो थी वियो बिल्कुलु ईअं ई आहे त हाणे त सब्जियूं जेके आहिनि उहे घटि माण्हू मूंखे लॻे थो यूज़ कंदा हूंदा या पंहिंजे खाधे में शामिलु कंदा हूंदा बिल्कुलु ईअं ई आहे अॼुकल्ह माण्हू बिल्कुलु घटि पिया खाइनि त कोशिशि कयो सब्जियुनि खे घणो इस्तेमालु कयो मानी जेका आहे कणकी मानी जेका उहा पंहिंजे ॻोठ में जी ठहंदी आहे ज्वार जी मानी आहे बाजरी मानी आहे इहे जेके मानियूं जेके ठहंदियूं आहिनि मानियूं असां छॾे ॾिनियूं हिते बिल्कुलु हिते नान पिया ॾाढा खायूं असीं नान जो इस्तेमालु घटि कयो घर में थोरी असांजी जेके भेनरूं आहिनि या माऊं आहिनि त उन्हनि खे सोचणु घुरिजे घर में अगरि चकी जो अटो आहे त उहे पंहिंजे हथ सां जेके आहिनि ऑडर न कनि नान वारे खे या छोकिरे खे पैसा ॾींदी नान वठी अचो छो में ईस्ट हूंदी आहे उनमें सोडा हूंदी आहे त बहितर आहे पंहिंजे घर में पंहिंजे बच्चनि खे तव्हां देसी खाधा खारायो घर जी मानी खारायो चांवरनि जी मानी जो त उनजी त ॻाल्हि ई अलॻि आहे हिकिड़ी उनजो टेस्ट ई अलॻि आहे बिल्कुलु उहा क़िस्मत वारनि सां न उहा थोरो मतिलबु हिते त कराची में त असांखे उहा घटि आहे कराची में तव्हां वटि आहे अचो था मुंहिंजे रेस्टोरेंट ते तव्हांखे चांवर जी मानी खारायां तव्हांखे बाजरी जी मानी खारायां तव्हांखे ज्वार जी मानी खारायां ॾाढो सुठो मेन्यू आहे उनमें बुसरी बि आहे मूं वटि तव्हांखे ॿुधायां बुसरी तणी आहे मूं वटि बुसरी ट्राई करणी आहे ऐं चांवरनि जी मानी स्पेशली बिल्कुलु उहो बि मखण में या देसी गिह में मखियल हुजे उहो त ॻाल्हि ई अथसि छा कजे हुनजी ताहिरा डिश बिल्कुलु तयारु थी चुकी आहे हाणे असांखे थोरो भुञूं पिया सुठे तरीक़े सां पाणी जो ख़ुश्क थी वियो आहे तक़रीबन डिश पाणी हिनजो बिल्कुलु ख़ुश्क करणो आहे बिल्कुलु हीअ तव्हां चांवर जी मानी सां खाए ॾाढो मज़ो कंदी आहे या बाजरी मानी या ज्वार जी मानी सां खायो बिल्कुलु ट्रेडिशनल असांजी डिश आहे बहितरीनु आहे लूणक लूणक में हिन में अगरि तव्हां वटि दाल चणनि जी बॉइल आहे त उहा हिन में शामिलु करे सघो था बॉइल करे पोइ कची न अलॻि बॉइल करे पोइ इन मसालनि में जो ॿिन्ही जो जिन में कॉम्बिनेशन ठहंदो आहे कमाल जो ठहंदो आहे त अहिड़े तरीक़े सां बिल्कुलु तयारु आहे बल्कि हाणे असांखे डिश आउट बि कंदासीं डिश खे थोरो वेझो कयूं अहिड़े तरीक़े सां तव्हां ॾिसो जो कलर ई तव्हां ॾिसो न कलर चेंज थी वियो आहे ऐं हिन में बसर बि आहिनि जेके असां विधा आहिनि बसरनि जी क्वांटिटी जेका आहे उहा थोरी वधीक हूंदी आहे थोरी वधीक हुजे पोइ हाणे माना जेतिरी असां अच्छा बसर अगरि बसर अगरि तव्हां घणो पचाईंदो त हिन भाॼी जो रंग जो कारो थींदो त कोशिशि कयो बसर जेके अधु कचो जीअं हूंदो आहे अधु कचो अधु पको अहिड़े तरीक़े सां पोइ हिन में लूणक जी क्वांटिटी केतिरी हुजे ऐं बसर केतिरा हुजनि लूणक अगरि किलो आहे त पोइ अधु किलो ईअं बसर हुजनि में मुंहिंजे हिसाब सां शारजा कुकिंग ऑयल कमाल जो आहे ॾाढी सुठी खुशबू जो ज़ाइको आहे हर नंढे वॾे शहर में मिलंदो आहे अवेलेबल आहे तव्हां वठी सघो था छो जो करे सघो था पहिरियों तव्हां कहिड़ो ऑयल इस्तेमालु कंदा आहियो मां बि इहो ऑयल यूज़ कंदी आहियां ॾाढो सुठो आहे शारजा ऑयल कमाल जो आहे बहितरीनु आहे त अॼु जो प्रोग्राम खे बि इहो ई चवंदासीं त इहो ऑयल तव्हां इस्तेमालु कयो हिन जा रिज़ल्ट ॾिसो तव्हांखे बि यकीनन पसंदि ईंदो इहो बिल्कुलु ईअं ई आहे त अॼु जी रेसिपी जेका लूणक असां ठाही आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई तव्हां घर में ट्राई कयो ठाहियो तारा चई थी ऐं त ठाहींदी बि आहियां पर अॼु तव्हांजो जेको तरीक़ो आहे अॼु तव्हां वारो तरीक़ो तव्हांजे जेके हिननि खाधनि में हूंदी आहे उहा मूं हिते ॾिठी बि आहे तिन में कुदरत ॾिसो न हिकिड़ी कुदरती हिकिड़ी शइ में लूण बि आहे नालो जो लूणक तिन में लूण बि आहे तिन में लूण बिल्कुलु इस्तेमालु न करणो मां हिन खां अॻु जेके जॾहिं बि ट्राई कई आहे बिल्कुलु मां हिन में हा इहे खाई बि आहे कुझु ईअं यूज़ कंदा आहिनि बहरहाल अॼु जो प्रोग्राम ज़रूरु तव्हांखे पसंदि आयो वरी इनशाला की नई रेसिपी नई डिश सां वरी असीं हाज़िर थींदा पंहिंजे किचन में मूंखे ॾींदा इजाज़त ताहिरा कुझु महिमान खे मैसेज ॾियणु चाहियां उन्हनि जे लाइ हिकिड़ो इहो मैसेज हूंदो त असांजे जमाली साहिब जो जेके बि रेसिपीज़ आहिनि उहे पंहिंजे घर में ज़रूरु ट्राई कयो पोइ तव्हां उन्हनि जो रिज़ल्ट बि ॾिसो थैंक यू वेरी मच त अल्लाह हाफ़िज़ वरी की नई डिश नई रेसिपी नए महिमान सां गॾु